फिरोज खान, ये तू केड़ा काम शुरू किया? तुखे मुझी इज्जत जी परवाह नहीं? मां मञा थो त हिन इलाके ते असांजी हुकूमत आहे, पर फिरोज हाणे वक्त बदलजी चुको आहे। माण्हू सुजाग थी विया आहिनि। पहिरियां त असांखे नंढी सीट हुई, हाणे असांखे हिथां मथां करे वोट वठी माण्हुनि खां वॾी लेवल ते पहुचणो आहे। माण्हू तॾहिं असांखे वोट ॾींदा जॾहिं असां उन्हनि जे मथां हथ रखंदासीं, मोहब्बत वारो। बाबा साईं, मूं हुन छोरे ते ॿ गोलियूं छा हलायूं? तव्हां खणी आसमान सिर ते खयो आहे। कोन था हारजो सीट, तव्हां परेशान न थियो। आहे कंहिं में दम जेको तव्हां जे साम्हूं इलेक्शन में बीहे ऐं असां खां खटे वञे? ओ इहा ॻाल्हि तुंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि ते मूंखे परेशान करे छॾियो। मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर तूं कॾहिं सुधरंदे। अदा, फिरोज खान जवान जो पुटु आहे, तॾहिं त अहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो। वोटनि वारे ॾींहुं जॾहिं मां ऐं फिरोज खान वञी मैदान ते लथासीं ऐं हिकु बि वोट मुखालिफ़ धुर खे कोन मिलंदो ऐं समूरा वोट असांजे पार्टी जा हूंदा। इहा तव्हांजी भुल आहे। इहो पुराणो वक़्तु गुज़री चुको आहे। ही नओं दौर अची वियो आहे। हाणे हर माण्हू अमुन चाहे थो। मुंहिंजो नालो आहे मुंशी फज़लो, ॾींदो आहियां सिज ते तिजलो अखि में। वॾा साईं, माण्हू केतिरा बि छो न सम्झदार थियनि, पर हू कॾहिं बि कोन विसारींदा। हू ग़ुलाम आहिनि ऐं अवां मालिक। हा वॾा साईं, फज़लो सही थो चए। भला पहिरें कहीं हिम्मत कई आहे जो हाणे कोई असां ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो? पर कानून में हिम्मत आहे कंहिंजो रस्तो रोके सघे थो ऐं वक़्तु अचण ते मुजरिम खे हथ में हथ कड़ियूं हणी हवालात में बंदि करे सघूं था। तव्हां छा था सम्झो, कानून अगोर निंड सुतल आहे? अचो अचो सालार साहब, अचो। महिरबानी शामिर खान, महिरबानी। तव्हां सदाईं कानून जो साथ ॾिनो आहे ऐं अफ़सरनि जी इज़त बि कंदा आहियो। इन करे असांजी बि पूरी कोशिश हूंदी आहे जीअं असां तरफ़ां तव्हांखे का बि तकलीफ़ न अचे। पर छा कजे, अवां हालात ई अहिड़ा पैदा कया आहिनि जो मूंखे हिते अचणो थो पवे। ख़ैर आहे सूबेदार साहब, कहिड़ी क़यामत कर दी आहे सूबेदार साहब, जो मजबूर थी करे तू मुझे बंगले में अंदर घिरी आयो आई। बिल्कुल क़यामत अचण वारी हुई रहियसि, पर मां वक़्त ते अची ज़ख़्मी अब्बास जे दोस्तनि खे रोकियो, न त हू मीडिया वारनि सां मिली तव्हां ख़िलाफ़ एहतजाज करण वारा हुआ। पोइ छा थी पियो आहे सूबेदार साहिबु? वॾनि माण्हुनि जे ख़िलाफ़ अहिड़ियूं कई ख़बरूं हलंदियूं आहिनि, तव्हां ॻणती न कयो। पर ही आम ख़बर न हुई फिरोज़ खान, वॾो ममण मचण वारो हुयो। सलार साहब, इहा तव्हांजी महिरबानी आहे जो दुख सुख में हली अचो था। फिरोज खान त ॿार आहे, इनखे सियासत जी कहिड़ी ख़बर? ॾे हाल सौट, हाणे तबियत कीअं अथई? बस सौट, मुंहिंजी जान बची वई, मूं लाइ इहो काफ़ी आहे ऐं तबियत बि हाणे पहिरियां खां बहितर आहे। बस पुट, इहे जेका अमीर ज़ादा आहिनि न, असां ग़रीबनि खे ख़ाक मिसल समझदा आहिनि। उन्हनि खे जेको ज़हन में ईंदो आहे सो सलूक कंदा आहिनि। चाचा साईं, तूं सिर्फ़ु मूंखे खट था उथण ॾे, पोइ ॾिस मां कीअं था उन्हनि जी आकड़ कढां। सौट, तूं थधो थी, बाबा पाण वेंदो तेस सां ॻाल्हाइण। ॾिसूं त हू छा थो चए। हू पंहिंजे पुट जो साथ ॾिए थो या असांखे इंसाफ़ ॾींदो? हा सोट, अदा आमिर सही पियो चवे। वॾनि माण्हुनि सां दुश्मनी कंदासीं त हू छा असांखे छॾे ॾींदा? तोखे ख़बर न आहे सौट राबेल, मुंहिंजे अंदर में जेके बाहि जा शोला था बननि, दिलि त चए थी हाणे वञी उन्हनि जे सीने में गोलियूं हणां। अब्बास, वॾनि माण्हुनि सां दुश्मनी चङी न आहे। पाण उन्हनि सां दुश्मनी कीअं था करे सघूं? उहे किथे ऐं असीं किथे? उन्हनि जे अॻियां पाण ख़ाक मिसल आहियूं। हा सोट, बाबा सही पियो चवे। ॾिंगनि माण्हुनि सां दुश्मनी चङी नाहे हूंदी। जेको थियो आहे उनखे विसारे छॾ, अहिड़नि माण्हुनि जे मुंहुं न लॻंदो कर। विसारण कीअं राबेल? मूं ते बेगुनाह गोलियूं हलायूं, हुनजो बदिलो त मां हुन खां ज़रूरु वठंदुसि। सौट, असांजी सिंध धरती अमन जी धरती आहे। असांखे घुर्जे त असां हिते सदाईं अमन खे बरक़रार रखूं। ऐं तूं तो चईं त मां हिननि खां बदिलो वठंदुसि। जेकॾहिं तूं ईअं कयो उन में तो में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो? असांखे हितां जो अमन बरक़रार रखण जे लाइ उनखे माफ़ करणु घुरिजे सौट, ऐं माफ़ करण में ई असांजी भलाई आहे। हा सोट, अदा आमिर बिल्कुलु सही पियो चवे। बाबा पाण रईस न वेंदो ऐं हुनखे समूरी हक़ीक़त ॿुधाए ईंदो। हा पुट, मां सुभाणे रईस बावल खान नाम ईंदुसि
ऐं उन खे समूरी हक़ीक़त खां आगाह करे ईंदुसि। पोइ जेको थींदो ॾिठो वेंदो। इस्माइल कहिड़ा हाल थी? ख़ुशि आहीं? हा रईस, अल्लाह पाक जा एहसान आहिनि, मिड़ई ज़िंदगी पई थी गुज़रे। तव्हां ॿुधायो बाबा, ॿियो मिड़ई सभु ख़ैर आहे? हा त इस्माइल, रब जा शुक्र आहिनि, असां बि ख़ुशि आहियूं। नंढा रईस बहादुर ख़ान, तव्हां बि ख़ुशि आहियो न बाबा? हा बाबा, मां ख़ुशि आहियां। शायदि तव्हां कीअं आहियो? यारा, मूं तोखे केतिरो सम्झायो आहे त तूं बि मूंसां गॾु पढ़णु हलंदो कर, पर तूं मुंहिंजी हिकु बि नथो ॿुधी। हाणे ॾे ख़बर, हारपो सुठो आहे या पढ़ाई? नंढा रईस बाबा, असां आहियूं मिसकीन माण्हू, तालीम जा ख़र्च वॾा आहिनि बाबा, असां ग़रीब किथे था भरे सघूं? ॾींहुं राति महिनत था कयूं, तॾहिं थो फ़सुलु तयारु थिए बाबा। भला जे शायदि पढ़णु शुरू करे हा त मूं पोड़े मुड़ुस खां अकेले ज़मीन जो कमु किथे संभालजे हा बाबा? हिन महांगाईअ जे दौर में पेट पालणु बि ॾुखियो आहे, त पढ़ंदो किथां बाबा? हा नंढा रेस, बाबा सही थो चवे। चङो चाचा इस्माइल, हाणे असां हलूं था। तव्हां पंहिंजी जो कमुकार कयो, अलाह भलाई कंदो। हाणे मोकिलणी न आहे। छा तो सुनाए? लगे तो का जन्नत जी हूर आहे, हूर। दोस्त, अचे थी गाल समझ में तो हुसन जी परी आखिर केर हुंदी? तो पंहिंजे तार में कॾहिं निकिता हुजे न, तव्हांखे ख़बर हुजे त हीअ हुसन जी शहज़ादी केर आया ऐं किथां जी आहे। बस हाणे बस, घणी गील के छॾ। तू इहो मूंखे ॿुधाए तिन छोकिरी खे सुञाणे थो? जेकॾहिं सुञाणे थो तूं उहा ॻाल्हि कर, न त जल्दी हली हुनजो पीछो कयूं, किथे नज़र खां निकिरी न वञे। सुञाणांसि थो इहो केरु आहे? मां त हिन जे पीउ खमीसे खे बि सुञाणा, हिन खे वरी कीअं न सुञाणा? लॻे थो त तोखे अञा पकी ख़बर न आहे त ही खमीसे जी धीउ आहे या का ॿी आहे। त खमीसे जी धीउ, वधीक अलाह न बुलाए। मूंखे कीअं बि करे पकी जांच करे ॾे त ही केरु आहे ऐं किथां जी आहे। मुंहिंजा दोस्त 2 ॾींहं आहिनि तो वटि, उन खां पोइ मां सब्र कोन कंदुसि। फिरोज़ ख़ान, कमु अहिड़े जे हवाले कयो थी, 2 ॾींहं छा अॼु जांच करे दी, छो जे हिन जो अचणु वञणु हिन जुए में थींदो आहे। दोस्तो, अॼु कंहिंखे ई माफ़ न करणो। हिन ऑफिसर जे दर मां ज़रूरु कंहिंखे न कंहिंखे खंभणो आहे। जीअं तुंहिंजो हुकुम वॾा, असां तोसां गॾु आहियूं। त पोइ तयारु थियो, हू ॾिस साम्हूं मोटरसाइकिल अचे थी। इहो मोटरसाइकिल वारो मूंखां निकिरी न वञे। जीअं तव्हां केरु आहियो? मूंखे छो था अगवा कयो? तव्हांजी मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे? बकवास बंदि कर, तूं असांजे कब्ज़े में आहीं। पर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? तूं परेशान न थी, तुंहिंजो ॾोह हली तोखे ॿुधाईंदासीं। पहिरियां तूं असांजी महिमानी त खाई वठि। वॾा, हिते बि वक़्तु न विञायूं। वठी हलो हिन निभागे खे, हली ॿुधायूंसि था। तॾहिं ॿेले जूं बलायूं ॾिठई त पाणे ई सम्झी वेंदो। बाग़े पिस्टल, तोखे ई ख़बर पए ॿेले जी ज़िंदगी कीअं हूंदी। अलॻि थी
के ख़बर चाचा रैस बावल खान सां मिली आए? हाँ पुट रैस सां मिली आयुसि ऐं समूरी हक़ीक़त बि ॿुधाए आयोमांसि। पोइ बाबा छा चयो रहियसि? ॻाल्हि खे कन ॾेई ॿुधाई या ईअं सखणो पंधु करे मोटियो आहीं? बाबा तव्हां रेस ॾे धां खणी ई न वञो हा। कहिड़ो फ़ाइदो? जेको थियो उनखे विसारे छॾियो बसि। रब पाक सभु कुझु ॾिसे थो। असांजो अल्लाह असां सां पाण इंसाफ़ कंदो। सौट राबेल तूं चरी आई, हाणे उहो वक़्तु न आहे रहियो। जेकॾहिं हाणे ख़ामोश रहियासीं सुभाणे हू ॿी हरकत कंदो। इन करे हाणे उन्हनि खे जवाबु ॾियणु बहितरु आहे। चाचो रैस सां मिली आयो आहे। जेकॾहिं रैस उन्हनि खां पाणी न वठी ॾिनो त पोइ मां उन्हनि खे पाण सिधो कंदुसि। सौट अब्बास तूं फ़िलहालु इन ॻाल्हियुनि खे छॾ। इहो ॿुधाए त तुंहिंजी टंग जो दर्द कीअं आहे? हाँ सौट हाणे पहिरियां खां बहितरु आहे। बसि डॉक्टर चयो आहे हाणे कुझु ॾींहंनि में ठीकु थी वेंदो। पुट अलाह भलाई कंदो। इन ॻाल्हि खे हिते ई छॾियो। माशाल्लाह पंहिंजो फसल बि भलो थियो आहे। सोचां थो फसल खणी धी राबेल ऐं अब्बास जी शादी कराए छॾियां। न्याणी जो ॿारु आहे, सिर तां लाहे छॾियां त भलो। पोइ तुंहिंजी शादी जी बि तयारी शुरू कयां। बाबा मूंखे फ़िलहालु शादी जी का तकड़ न आहे। चाचा साईं मां त चवां पहिरियां आमिर लाइ किथां रिश्तो ॾिसो, पोइ सौट आमिर ऐं मां गॾिजी शादी कंदासीं। ना पुट ना, आमिर जी शादी जो पोइ सोचींदुसि। उन्ही खां पहिरें तुंहिंजे मथे ते मोड़ ॿधी तोखे घोट कंदुसि। नंढे हूंदे ई तुंहिंजा पीउ मां गुज़ारे विया हुया। मूं तोखे पंहिंजी औलाद जीअं पालियो आहे। फिरोज खान काॾे थो वञे? बाबा साईं शहर पियो वञा, दोस्तनि जी दावत आहे ऐं शाम ताईं मां घर वापसि अची वेंदुसि। काॾे बि वञण जी ज़रूरत न आहे। तूं जाॾे बि रुख कंदो आहे न को नुक़सानु करे पोइ ईंदो आहे। छा तोखे मुंहिंजी इज़त जी परवाह न आहे? बाबा साईं अहिड़ो छा कयो आहे मूं जंहिंसां तव्हांजी इज़त ते फ़र्क़ु थो पए? फिरोज़ खान तूं अञा ॿार आहीं। ज़िंदगी गुज़ारण जे वड़ वकण खां वाक़ुफ़ु न आहे। अदा वॾो सही थो चवे। मुंहिंजो नालो आहे मुंशी फज़लो, ॾींदो आहियां सिज ते तिजलो अखि में। ॿार वॾा फिरोज़ खान अरड़ो मुड़ुसु आहे। इन जे करे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे ई असूलनि सां गुज़ारे थो। फज़लू रेस वॾो सही थो चए। जेकॾहिं नंढे रैस सां तो जहिड़ा सलाहकार गॾु हूंदा त पोइ वॾे रैस बि इलेक्शन खटी। तव्हां हाणे बक बक बंदि कंदा या विझां मोचड़े में गंद? मूंखे फिरोज़ सां ॻाल्हाइण ॾियो। फिरोज़ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। कुझु ॾींहं पाण खे क़ाबू में रख। हिकु भेरो ही इलेक्शन गुज़रण ॾे। हिन ताक़त मां कामयाबु थियां पोइ जेको वणे ई तूं वञी कजां। बाबा साईं अहिड़ो मूं आख़िर कयो छा आहे जंहिंसां तव्हांजी सियासत खे नुक़सान थो पहुचे? फिरोज़ तूं कंहिं न कंहिं सां विड़ी पोइ ईंदो आहीं। तूं गांह खणी अदा वारे वटि पहुचंदा आहिनि। ख़ालिद खान तव्हां बिल्कुलु सही था चओ। पर हिन साहब जी तबियत ते कहिड़ो असरु पवंदो? बिल्कुलु बाबा फिरोज़ ॾाढो आहे। बाबा साईं मुंहिंजे ॿाहिरि निकिरण सां तव्हांजी सियासत ते को बि फ़र्क़ु कोन थो पए। बाक़ी बाबा तव्हां दिलि कयो, हिन भेरे बि हीअ सीट तव्हां ई खटींदव ऐं मिनिस्टर बि तव्हां ज़रूरु थींदव। वॾो को सोरा कॾहिं न सुधरंदे।